नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुन सिलसिलो जारी है। इन वक्त के सोबेदरो मां खबर ॾींदा सोबेदरो लग गोठ दुरमोहन मेमण जे रहवासी भाइरन ज़ख्मी महरम अली मेमण ऐं महबूब अली मेमण मीडिया वारनि अॻियां एहतजाज कयो। इन्हनि दाइंदे इल्ज़ाम हयो त असांजी अमड़ के असांजो नानू जेको काफ़ी साल अॻु फौत थी वियो आहे, इन ज़मीन मां 17 वेसा खन ॾिना हुआ जेके असां काईंदा अचूं पिया। अमड़ पंहिंजो हिसो कची ज़मीन मां बि पंहिंजे भाइरनि खां घुरंदी रहे थी, जेके रुगो ॾटा ऐं दिलासा ॾियनि था। असांजे मामे मुमताज़ अली मेमण जे चर्चा ते दुरमोहन मेमण, जावेद, इरफान, गुलाम मुश्तबा, गुलाम मुस्तफ़ा, शाहिद, ज़हीर मेमण ऐं ॿियनि असां पंहिंजी ज़मीन मां गाह करे रहिया हुआसीं त लठनि कुआड़ियुनि ऐं हथियारनि सां मसलहत थी असां मथां हवाई फायरिंग कई ऐं लठनि जा धक हणी ज़ख्मी कयो आहे ऐं फायरिंग करण सबबि कारतूस जा कुझु छेड़ा पिणु लॻा आहिनि। सोबोदरो पुलिस जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल नथी करे। केस दाख़िल करण लाइ रिश्वत घुरे पई। मुतासिरनि चयो त असां मिसकीन आहियूं, जवाबदार बाअसर ऐं पैसे वारा आहिनि जेके असां ग़रीबनि सां ज़ुल्म ऐं ॾाढ पिया कनि। मुतासिरीन IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त केस दाख़िल करे हमलेआवर गिरफ्तार करे इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।